विद्यार्थियों, कल्ह पाण MA प्रीवियस पेपर 3 जो टॉपिक कयोसीं अवाली दौर में सिंधी साहित्य जूं धाराऊं। उन में जेको पाण फस्ट पार्ट कयोसीं उहो इश्क जा किस्सा, जंहिंमें पाण पढ़ियासीं इश्क जे किस्सनि में ससी पुनू जो किस्सो, सुहिणी मेहार, लीला चनेसर, नूरी जाम तमाची, उमर मारवी, मूमल राणो ऐं इन्हनि किस्सनि खां सवाइ ॿिया केतिरा किस्सा आहिनि जिन जो बुनियादु हिन दौर में पियो। अॼु पाण कंदासीं युद्ध वीरता जा किस्सा या सूर्याईअ जा किस्सा आहिनि जेके। त इन में जेको आहे जेके मशहूरु आहिनि किस्सा, उन्हनि में हिन रीति ॿुधायो आहे लेखक त सूमरनि ऐं समन वारे राज जे ज़माने में सिंधड़ीअ केतिरनि ई सूरवीरनि खे जनमु ॾिनो, जिन मां किन जंग जे मैदान में पाण मिलायो त किन वरी सवालियुनि खे दोहिरा दान ॾेई सखा ऐं दानवीरता जे क्षेत्र में नेक नामी हासिलु कई। इन्हीअ करे सूर्याईअ जे किस्सनि खे हिते ॿिनि भाङनि में विरायो वियो आहे, युद्ध वीरता जा किस्सा ऐं दान वीरता जा किस्सा। त अॼु पाण कंदासीं सूर्याईअ जा किस्सा जेके आहिनि। उन में फस्ट पार्ट जेको आहे युद्ध वीरता जा किस्सा। इन में दोदो चनेसर जो जेको आहे किस्सो मशहूरु आहे, उन जे बारे में असांखे मालूम आहे त दोदे चनेसर जो जंगनामो सिंधी अदब जो हिकु बेबहा रतन आहे। चारण ऐं मीरासी जॾहिं ॻोठाणियुनि कचहरियुनि में हीअ ॻाल्हि खणंदा आहिनि ऐं विच विच में वीरस भरियूं ॻाहूं सुरंदा आहिनि त असांजो जेको आहे ॿुधंदड़नि जे दिलनि में जोश ऐं वीरता जी लहर तमामु उभरंदी आहे। दोदे चनेसर जी ॻाल्हि थोरे में मां तव्हांखे हिन रीति ॿुधायां थी त सिंध में बूंगर नाले हिकु सूमरो बादशाह थी गुज़रियो आहे। खेसि 2 राणियूं हुयूं। हिकु राणी संदसि ई जात जी हुई ऐं ॿी राणी हुई लोहारणी, जंहिंजी सूंहं ते अकनि छकनि थी बूंगर साणसि शादी कई हुई। पहिरें मां बूंगर खे बाघीअ नाले धीअ ऐं दोदो ॼावा ऐं ॿीअ राणीअ मां खेसि चनेसर ॼाओ। चनेसर उमिरि में दोदे खां वॾो पर बाघीअ खां नंढो हो। बूंगर जे चालाणे पुॼाणा सुवाल पैदा थियो त राज धणी केरु थिए, त बाघी हुई उमिरि में भाउरनि खां वॾी, सो वज़ीर मुल्क जी वाग ॾिनी खेसि ऐं चयईंसि त हाणे खपई त तूं राज कारोबार हलाए या मर्ज़ी हुजई त पंहिंजनि भाउरनि खे कंहिंखे बि राज जो हक़दार बणाए। बाघी हुई सियाणी, सोचियईं त भाउरनि जे हूंदे मां ॾेह दयाणी कान थी रहंदसि। चनेसर उमिरि में दोदे खां वॾो हो, सो बाघीअ वज़ीर खे हुकुम ॾिनो त राजगद्दी चनेसर खे ॾिनी वञे। बाघीअ जो फ़ैसिलो अखियुनि ते रखी करे मिड़नी अमीर अची कठा थिया ऐं राज जी पग चनेसर खे ॿधाइण जा तयारी करण लॻा। इन ते चनेसर चयनि त अव्हीं ताजपोशीअ जो सायो कयो ऐं इहो ताजपोशीअ जो उन चयो त मां पंहिंजे माउ अमड़ खां पुछी थो अचां। अमीरनि इहा ॻाल्हि ॿुधी खेसि तमामु घणो बखीली लॻी, गुस्सो लॻनि, यानी चए ही त को ज़नानो थो ॾिजे जो राज कीअं संभालींदो। चनेसर वियो माउ खां आज्ञा वठण त पुठियां अमीरनि फ़ैसिलो कयो त राज दोदे खे ॾिनो वञे। दोदो भाउ जो हक़ मारणु न थे चाहियो, पर वज़ीर ऐं अमीर चनेसर खे राज ॾियण खां पिड़ कढी बीठा। चनेसर मोटण ते हीअ रोइदाद ॾिसी सड़ी खामी वियो, वञी माउ सां रुअण रुनाई। चनेसर जी माउ उन जो रुअण ॿुधी करे खेसि तानो ॾिनो त तूं ॼाणम पुटु करे पर थी पे तूं धीअ, वेही आतण विच में पांदियूं कतज पीअ। दाईअ चनेसर खे ॾोआ ॾिना। हिन जी ज़ाल बि चनेसर खे तमामु घणो ताना ऐं टोटका हयां त तूं पुटु आहीं पर तूं धीअरनि वारा कम त करियूं। त इन्हनि महणनि हणी चनेसर जो कमु तमामु करे छॾियो। कसम खाधाई त हिन जो वेर दोदे खां हू ज़रूरु वठंदुसि। दोदे खे चवाए मोकिलियईं त राज वापसि कर, न त अलाउद्दीन जो कटक आणे मुल्क ते मांधाणो विझी छॾींदुसि। दोदे सोचियो त तिर जी गुथी 100 चोटियूं खाए, ॻाल्हि वञे थी वधंदी। भाउरनि में ॾुफेड़ पियो त मुल्क में हाञा थी पवंदा, पर वज़ीरनि ऐं अमीरनि दोदे खे सम्झायो। ॿी का वाह न ॾिसी चनेसर वञी अलाउद्दीन जा कन भरिया। खेसि सहसे
सूमरिन जा संग ऐं ॿियूं लालचूं ॾेई सिंध ते काह करण जूं तयारियूं कयूं। अलादीन जो लश्कर अची करे वीरांवाह वटि पहुतो। दोदे जो नाठी नंगर जेको चन्नेसर जो पुटु हो, सो लश्कर वठी करे अलाउद्दीन खे आॾो आयो। ज़बरदस्त लड़ाई शुरू थी वई ऐं उन खां पोइ जेको थियो उहो थियो ईअं त इन ई लड़ाईअ में नगर बहादुरीअ सां लड़ंदे शहादत जो जाम पातो। नगर जे मौत बैदि दोदे पंहिंजूं लॼूं अबड़े नाले राजा जे शरण में ॾियारे मोकिलियूं ऐं पोइ पाण बेफ़िक्र थी करे नए सिर सां लड़ाईअ जा सांबाहा करण लॻो। जंग शुरू थी। दोदो शींहं जीअं जंग जे मैदान में गरजियो। हू जेॾांहुं थिए वियो तेॾांहुं दुश्मन जूं सुफ़ुनि जूं सुफ़ूं खिन पल में ज़मीनदोज़ करे थे छॾियईं। दोदो वॾा नंढा सिपाही मारींदो अची अलाउद्दीन जी अंबारीअ जे वेझो पहुतो। उते दुश्मन जा सिपाही खेसि घेरो करे विया। दोदे जा सूरवीर सिपाही घणो पुठिते रहिजी विया हुआ। अहिड़ीअ हालत में दोदो अकेले सिर आख़िरी दम ताईं दुश्मन जो मुक़ाबिलो कंदो रहियो ऐं नेठि शहीद थियो। दोदे जी वीरता चन्नेसर जी दिलि खे घाए छॾियो, मतिलबु हुनखे तमामु घणो दुख थियो। हुन हिन सिंधी सूरवीर जो लाश खणाए तंबूअ में आणे पाण कढी रोअण लॻो। चन्नेसर जे जुर्ज ते अलाउद्दीन सूमरनि जूं साम्हूं हथु करण लाइ ऐं दोदे जी भेण बाग़ीअ सां लाऊं लहण लाइ, माना उनखे हिरखाइण लाइ उते वियो ऐं उते ॾिसे त उते कार्य वारा कख लॻा पिया आहिनि। नेठि अलाउद्दीन ऐं चन्नेसर खे सुणस पई, यानी ख़बर पई त दोदे सभिनी सूमरिन खे अबड़े जे सहारे रखियो आहे। अलाउद्दीन बादशाह अबड़े खे सूमरिन पेश करण जो हुकुम मोकिलियो, पर अबड़े वराणियो त लॼुनि मथां सिर बि क़ुर्बान। हुन पंहिंजे पुटु मम्मट खे जंग जे मैदान में मोकिलियो। मम्मट अहिड़ो जंगी जोधो हो जो विरलो हूंदो। हू अहिड़े जोश सां विड़ियो जो मैदान में रत जूं नदियूं वहण लॻियूं। बादशाह खे वञी संदसि सिपाहियुनि ॿुधायो त मम्मट रणभूमीअ में वीरगति पाती ऐं अबड़ो पाण दुश्मननि जे आॾो आयो। अबड़ो वीरता जो पंहिंजो मट पाण हो। हू दुश्मन जे लश्कर ते जेॾांहुं थे वधियो तेॾांहुं ॿाकर कुटो विझी थे छॾियईं। अबड़े जे लड़ण करे मैदान में एॾी त मिटी उॾामी जो सिज जी रोशनी बि झकी थी वई। अबड़ो जॾहिं जंग में शहीद थियो तॾहिं संदसि साथियुनि लाश लिकाए अची कोट में काबू कयो। वेरी जॾहिं अबड़े जो सिर वठण लाइ कोट में किरिया त ॾिठऊं त अबड़े जे 10 सालनि जो जेको पुटु हो, जंहिंजो नालो हो डूंगर, उहो तलवार खणी उते बीठो आहे। संदसि दया ॾिसी दुश्मननि जी दिलि दहिलजी वई। उते हिकु मंगते परियां पुकारे खेसि चयो, ॾूरा डूंगर नंढड़ो ओरां थी आफ़त, ही पहाड़ी पेटा जड़ियो पीउ जहां पर्वत, मतिलबु पीउ वांगुरु जेको आहे इहो पर्वत वांगुरु जेको आहे, हिन जो जीअं पीउ हो तीअं ई हिन जो जेको 10 सालनि जो पुटु हो जबल जीअं कठोर आहे। नेठि सिपाही डूंगर राय खे पकिड़े बादशाह वटि वठी आया ऐं अबड़े जो सिर कटे भाले ते अटकाए अची दरबार में पेश कयऊं। भाले ते अबड़े जो सिर ॾिसी अलाउद्दीन जे वातां अचानक ई निकिरी वियो त मुए बि मथे थियो अबड़ा बेशक सिर संदो, माना मरण खां पोइ बि तो जेको आहे सिर मथे खणी करे बीठो आहीं तो उनजो शान वधायो आहे। अहिड़ीअ तरह दोदो चन्नेसर जो जेको हीउ किस्सो आहे सूमरनि जी हार सां ख़तमु थियो। मतिलबु समा ऐं सूमरनि जे विच में इहा जंग थी हुई त सूमरनि जी हार जेका थी ऐं चारण हीअ जंग दास्तान अहिड़े ते सुहिणे ढंग सां ॿुधाईंदा आहिनि जो समूरो नज़ारो जेको आहे असांजे अखियुनि जे अॻियां अची करे हूबहू बीहंदो आहे। त इहो थियो अॼु असां पाण कयोसीं युद्ध वीरता जा किस्सा, जंहिंमें जेको इहो हो दोदे चन्नेसर जो किस्सो जेको हो फेमस हो। त उन खां पोइ वरी जेको आहे असां पाण कंदासीं नेक्स्ट
दान वीरता जा किस्सा इन में 2 हुआ। इन में अञा ॿिया बि किस्सा आहिनि। हिकु त इहो दोदे चनेसर जो किस्सो थियो, ॿियो सूमरनि ऐं गजरनि सां जंगियूं आहिनि, ऐं ॿियो अथव इन में मुर्ड मीरबहर ऐं मागर मच्छ जो। इहे थोरा आहिनि जेके इहे तव्हां नेक्स्ट पीरियड में कंदासीं सुभाणे। ऐं इहे थियो युद्ध वीरता जा किस्सा। उनखां पोइ आहे दान वीरता जा किस्सा। त इन जे बारे में पाण नेक्स्ट पीरियड में पोइ ॼाण हासिलु कंदासीं।